नाज़रीन, नवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त के इस्लामाबाद में खबर ॾींदा हलो त हुकूमत ऐं सरकारी मुलाज़मन में ॻाल्हियूं त कामयाब थी वयूं आहिनि, पर धरणो ख़त्म न थियो। गुज़िरियल ॾींहुं इस्लामाबाद में पूरो ॾींहुं पुलिस ऐं मुज़ाहिरनि विच में झड़पूं रहियूं। पुलिस शीलिंग कई, लठियूं वसायूं, रस्ता धुआं धुआं थी विया। शीलिंग सां केतिराई माण्हू बेहोश बि थी विया। बदिले में माण्हू पथरा कंदा रहिया। हाणे ख़बरूं आहिनि त इस्लामाबाद में धरणो हणंदड़ सरकारी मुलाज़िमन ऐं हुकूमत विच में 3 कलाकनि ताईं जारी ॻाल्हियूं कामयाब थी वयूं आहिनि। हुकूमती वफ़द ऐं वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद, बचा जो वज़ीर परवेज़ खटक ऐं मुमलिकती वज़ीर अली मोहम्मद शामिल हुआ। सरकारी मुलाज़िमन जे अॻवान ॿुधायो त समूरनि गिरफ़्तार सरकारी मुलाज़िमन खे आज़ाद कयो वेंदो। सुबुह जो 11 वॻे हुकूमती कमेटी सां मुलाक़ात थींदी ऐं ऐलान नोटिफिकेशन जी सूरत में थींदो। नोटिफिकेशन ताईं धरणो ख़त्म न कयो वेंदो। एहतजाज कंदड़नि डी चौक समेत इस्लामाबाद जे केतिरनि जायुनि ते धरणो हयो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।